सिंध जो सहाफ़ी नसरुल्लाह गडानी बेगुनाह हथियारबंदनि जे हथों क़तल थी वियो। मुंहिंजो सवाल सिंधी क़ौम खां आहे, छा सिर्फ़ु असां लाश खे चिंबड़ण जे लाइ बचा आहियूं? असांजो इहो वक़ार बचियो आहे, असांजी इहा हैसियत बची आहे, जेको नौजवान जेको माण्हू सिंध जे हक़ जे बारे में ॻाल्हाए थो, सिंध जे माण्हुनि जे हक़ जे बारे में ॻाल्हाए थो, पंहिंजे हक़ जे बारे में ॻाल्हाए थो, उहो मारियो वञे थो। ऐं जॾहिं उहो मारियो वञे थो त पोइ असां हुनजे लाश खे चिंबड़ण था वञूं, ज़िंदा हो त हुनजो कोई क़दुरु कान्हे को। कंहिं लिखण वारे लिखियो आहे त जाहिल क़ौम जी तव्हां भलाई जे लाइ निकिरंदा त उहा भलाई बि उनखे बुराई लॻंदी। उन बुराई जे नतीजे में उहे तव्हांजा दुश्मन थींदा। उन दुश्मनी जे नतीजे में या तव्हां क़ैद थी वेंदव या मारिया वेंदव। सिंध जा 99% नौजवान जेके हक़ जे बारे में उथिया आहिनि उहे मारिया विया आहिनि या क़ैद थी विया आहिनि। नसरुल्लाह गडाणीअ जो कहिड़ो कसूर जो मारियो वियो? उनजो इहो ई कसूर जो सिंध जे हक़ जे बारे में ॻाल्हाए पियो, क़ौम जे हक़ जे बारे में ॻाल्हाए पियो, पंहिंजे हक़ जे बारे में ॻाल्हाए पियो। सिंधी माण्हू हिन वक़्तु जाॻो, घणा मुर्दार न थियो, जेकॾहिं वधीक मुर्दार थियो त पोइ तव्हांजो नतीजो इहो निकिरंदो त तव्हांजा लाश घरनि जे अंदरूं खयां वेंदा। हिन वक़्तु ॿाहिरों था खयां वञनि, पोइ घरनि जे अंदरूं खयां वेंदा। जिए सिंध सदा जिए।